ॾिसी रहिया आहियो JVM प्रोडक्शन टंडो अलहया। मज़हबी प्रोग्राम जिते यात्रियुनि खे पंहिंजे बचाव लाइ संभाले कदम वठणो पवंदो आहे, न त पंहिंजे कर्मनि जा फल पाण भोॻींदो। कॉमेडी प्रोग्राम कॉमेडी गीत हुनजो आवाज़ मूंखे ईअं लॻे थो, ॿुधी हुनजो हाय हाय, ॿुधी हुनजो आवाज़ मूंखे ईअं लॻे थो, ॼण अणजाण माण्हू को धुइल कुटे थो, ॼण अणजाण माण्हू को धुइल कुटे थो। सुर हिकु न मिले, सुर हिकु न मिले, आहे बेसुरो आवाज़ कवड़ ज़ोर ज़ोरां। एड़ा लगंदे डंडा जो बस कंदे न भंगा खां। सुल्फी असांखे पंहिंजी आहे, सुल्फी असांखे पंहिंजी आहे, सुल्फी असांखे पंहिंजी आहे। रोमानवी गीत तुझ जैसा दगाबाज मैंने देखा नहीं रे, तुझ जैसा दगाबाज मैंने देखा नहीं रे, सूरत से तो ऐसा मुझको लगता नहीं रे। उनकी नजरों से मुहब्बत का जो पैगाम मिला, उनकी नजरों से मुहब्बत का
सेमी क्लासिकी गीत। पेश पर था जज़मूला फरही ये खान क्या सुफार इश्क रसा जो इमाम में इश्क रसा जो इमाम में मज़हब ए मुबारक इश्क रसा जो इमाम में। डॉक्यूमेंट्री यात्रा श्री हिंगलाज माता जी ठट्टा शहर खां तकरीबन 2 किलोमीटर जी दूरी ते मकली नाले वॾो क़दीम क़ब्रिस्तान। एडवर्टाइजमेंट नादरा दरख्या मुस्तकिल का महरिक नबी शान था कुर्बान मुझी जान सदा नबी आन था कुर्बान मुझी जान सदा नबी शान था। अमान वाले जिंदान दे विच मैनू याद आंदे ने मैं रत रौंदा दी। अमान वाले जिंदान दे विच मैनू याद आंदे ने मैं रत रौंदा दी। अमान वाले जिंदान दे विच मैनू याद आंदे ने मैं रत रौंदा दी। अमान वाले जिंदान दे विच मैनू याद
जेकॾहिं तव्हां रखो था बहितरीन आवाज़, जेकॾहिं तव्हां रखो था बहितरीन अंदाज़, जेकॾहिं तव्हां चाहियो था त सुर ऐं संगीत जी दुनिया में हिकिड़ो हुजे अव्हां जो नालो, जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां अदाकारी गुलूकारी ऐं मॉडलिंग जे मैदान में पाण मञाए सघो था, त पोइ देर न करियो। JVM प्रोडक्शन पहिरियों भेरो टंडो अलायार वासियुनि लाइ पेश करे थो हिकिड़ो अहिड़ो मुनफरिद मौक़ियो जंहिं सां तव्हां बि शामिल थी सघो था पंहिंजी क़ाबिलियत ऐं महिनत वसीले, उन्हनि अदाकारनि ऐं गुलूकारनि ऐं ॿियनि फनकारनि जी लिस्ट में जिन जा नाला अॼु बि शोबस जे आसमान में चोॾींहं जे चंड जियां चमकनि था। अदाकारी हुजे या गुलूकारी हुजे, मॉडलिंग हुजे या नातख़्वानी, नुहाख़ानी हुजे या कंपेयरिंग, शाइरी हुजे या मूसीक़ी ऐं ॿियनि फ़नून लतीफ़ा जे शोबनि सां राब्तो रखंदड़ हज़रात अॼु ई राब्तो करे सघनि था। अव्हां देर न करियो। JVM प्रोडक्शन हाणे तव्हांखे पहुचाए शोहरतनि जे बुलंदियुनि ते। हाणे तव्हांजो फन कंहिंखां बि कुझो न रहंदो। तव्हांजी कामयाबी हाणे सिर्फ़ चंद कदमनि ते तव्हांजे इंतज़ार में। JVM प्रोडक्शन जल्द पेश करे रहियो आहे टंडो अलायार जे नौजवान शाइरनि जी शाइरी, टंडो अलायार जे बहितरीन फनकारनि जे आवाज़ में। जॾहिं त हिकिड़ो मुकमल एल्बम राजा शाहिद अली कुंबर जी आवाज़ में वीडियो रिकॉर्डिंग लाइ डेस्क ते मौजूद आहे। मॉडलिंग लाइ ख्वाहिशमंद हज़रात जल्द राब्तो कनि ऐं वीडियो रिकॉर्डिंग लाइ पंहिंजे पसंद जी सॉन्ग जी चूंड कनि। इहो तयार थींदड़ एल्बम ईद ते रिलीज़ कयो वेंदो, त देर छाजी, अॼु ई राब्तो करियो। वधीक राब्ते जे लाइ JVM प्रोडक्शन टंडो सूमरो रोड टंडो अलायार। वधीक राब्ते लाइ रमज़ान जरवार ऐं शबीर जरवार। मोबाइल नंबर 0345 370 3472। त पोइ देर छाजी, अॼु ई राब्तो करियो। JVM प्रोडक्शन टंडो सूमरो रोड टंडो अलायार।